नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया पाकिस्तान ईरान विच में अदालती सहकारी सिक्योरिटी तावन वधाइण समेत 8 मुआहिदनि ते सहियूं कई वियूं आहिनि। इस्लामाबाद में MOUs ते सहीन वारी तक़रीब मुनाक़िद कई वई, जंहिं में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी सदर इब्राहिम रईसी भी शिरकत कई। तक़रीब खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी सदर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त नई हुकूमत अचण बाद ईरानी सदर जो दौरो असां लाइ एज़ाज़ आहे। ईरानी पाकिस्तान जा लाॻापा सदियुनि ते ॿधल आहिनि। ईरानी सदर सां सिक्योरिटी समेत ॿियनि मामलनि ते तफ़सील सां ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। मौक़ो मिलियो आहे त पाकिस्तान ऐं ईरान जी दोस्ती खे नई बुलंदियुनि ताईं खणी वञूं। ईरानी सदर इब्राहिम रईसी जो चवणु हो त पाकिस्तान अचण ते तमामु घणी ख़ुशी थी आहे। शानदार मेहमान नवाज़ी ते पाकिस्तान जा थोराइता आहियूं। ईरानी सदर जो चवणु हो त फ़लस्तीन में जारी इसराइली जारहत जो ख़ात्मो ज़रूरी आहे। गज़ा ऐं फ़लस्तीन में जारी ज़ुल्म ख़िलाफ़ पाकिस्तान जो रद्द अमल तारीफ़ लाइक़ु आहे। गॾियल क़ौमनि खे ख़ाली हथे फ़लस्तीनी अवाम जी नस्लकुशी रोकण लाइ क़दम खणणा पवंदा। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अवां सां शेयर पिया कयूं त पाकिस्तान ईरान विच में अदालती सहकारी सिक्योरिटी तावन वधाइण समेत 8 मुआहिदनि ते सहियूं कयूं वयूं आहिनि। इस्लामाबाद में MOUs ते सहीन वारी तक़रीब मुनाक़िद कई वई, जंहिं में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी सदर इब्राहिम रईसी भी शिरकत कई। तक़रीब खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी सदर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त नई हुकूमत अचण बाद ईरानी सदर जो दौरो असां लाइ एज़ाज़ आहे। ईरानी पाकिस्तान जा लाॻापा सदियुनि ते ॿधल आहिनि। ईरानी सदर सां सिक्योरिटी समेत ॿियनि मामलनि ते तफ़सील सां ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। मौक़ो मिलियो आहे त पाकिस्तान ऐं ईरान जी दोस्ती खे नई बुलंदियुनि ताईं खणी वञूं। ईरानी सदर इब्राहिम रईसी जो चवणु हो त पाकिस्तान अचण ते तमामु घणी ख़ुशी थी आहे। शानदार मेहमान नवाज़ी ते पाकिस्तान जा थोराइता आहियूं। ईरानी सदर जो चवणु हो त फ़लस्तीन में जारी इसराइली जारहत जो ख़ात्मो ज़रूरी आहे। गज़ा ऐं फ़लस्तीन में जारी ज़ुल्मनि ख़िलाफ़ पाकिस्तान जो रद्द अमल तारीफ़ लाइक़ु आहे। गॾियल क़ौमनि खे ख़ाली हथे फ़लस्तीनी अवाम जी नस्लकुशी रोकण लाइ क़दम खणणा पवंदा।